बोर्ड समूरे मुल्क में तबाही मचाई आहे। सियासत खे पासीरो रखी ख़िदमत जो फर्ज़ निभाइणो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ डेरा इस्माइल खान में बोर्ड मुतासिर इलाइक़नि जो दौरो करण बाद ख़िताब कंदे चयो त हिन ॾुखे वक़्त में हू बोर्ड मुतासिरनि सां गॾु बीठल आहे। सियासी पसंद ऐं नापसंद खां मथां थी अवाम जी ख़िदमत कई पई वञे। वफ़ाक़ी ऐं सूबाई इदारा अवाम जी ख़िदमत लाइ कोशिशूं करे रहिया आहिनि। वज़ीर आज़म डेरा इस्माइल खान जे बोर्ड मुतासिर इलाइक़नि जो दौरो कयो। वज़ीर आज़म खे इमदादी सरगर्मियुनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। मौलाना फज़ल रहमान वफ़ाक़ी वज़ीर मौलाना असद महमूद बि वज़ीर आज़म सां गॾु बोर्ड मुतासिर इलाइक़नि जो दौरो कयो। मंछरडनि खे ॿिनि धारदार हंधनि तां कट ॾियण खां पोइ घारो लॻण सबबि हर तरफ़ तबाही। सेवन टोल प्लाज़ा भरिसां इंडस हाईवे जी पुल लुढ़ी वई। लाड़काणो जामशोरो रोड बंदि। ॻोठनि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो मुकमल तौर कटिजी वियो। आम ज़िंदगी मखलूज थी वई। मेड़ ऐं जोही वटि पाणी में मामूली लात। हज़ारे बोर्ड मुतासिर अञा बि पाणी में फाथल। बीमारियुनि मुंहुं कढियो। जोही मेहड़ में रिंग बंद ते पानी जो दबाव बरक़रार। पानी में जोगी लात न अची सघी। जोही जा शहरी रिंग बंद खे मज़बूत करण में रुधल। पानी में वाध सबबि वधीक कच्चा पका घर किरण लॻा। पानी घरनि अंदरि काहे पियो। मेहड़ में रिंग बंद वटि 14 खां 16 फुटनि ताईं पानी बीठल। पानी ओवरटॉप थियण सबबि 500 खां वधीक ॻोठनि जो ज़मीनी राब्तो कटिजी वियो। थोड़ा विलेज खान जो ॻोठ अली खान गाॾी समेत केतिरनि ई ॻोठनि में सवे माण्हू फाथल। सिंधी बलोचिस्तान में पानी जे निकाल जो रस्तो नाहे। केतिरनि इलाइक़नि में तंबू हणण लाइ बि खुश्की नाहे बची। माहौलियाती तब्दीली जी वफ़ाक़ी वज़ीर शेरी रहमान चयो आहे त मौसमियाती तब्दीली सबबि पाकिस्तान खे तमामु घणो नुक़सान पहुतो आहे। अकेलो पाकिस्तान मौसमियाती तब्दीली जे असर खे ख़त्म नथो करे सघे। ॿोॾि सबबि 3 करोड़ खां वधीक माण्हू मुतासिर थिया आहिनि। पाकिस्तान में दुनिया जी सभ खां वॾी ॿोॾाई आहे। हिन वक़्तु पाकिस्तान ॿोॾि वारी सूरतहाल मां गुज़री रहियो आहे। हिन वक़्तु कोठड़ी बैराज ते पानी जो वहिकिरो सभ खां वधीक आहे। जितां पानी गुज़री रहियो आहे तबाही थी रही आहे। कट लॻाइण जो फ़ैसिलो वज़ीर न पर आपाशी माहिर कंदा आहिनि। मंछरडनि में पाणी जी सतह घणी न पर थोरी घटि थी आहे। सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त हिन वक़्तु पाणी सां जंग हली रही आहे। 1,40,000 खां वधीक तंबू मुतासिरनि में विरहाया विया आहिनि। डेंगी जा केस वधी रहिया आहिनि। सॼी सिंध में मच्छरमार स्प्रे करायो पियो वञे। सिंध में ॿोॾि सबबि 601 माण्हू फौत ऐं 11,95,123 घर मुतासिर थिया। मुल्क में एमरजेंसी वारी सूरतहाल आहे। नुक़सान जी सर्वे कई पई वञे। सिंध हुकूमत कोशिश करे पई सरहदी वारा बि अॻिते अचनि। सांगड़ ऐं मीरपुर ख़ास में पाणी नेकाल जो मसइलो आहे। बहरिया टाउन जा 460 अरब रुपया सिंधी जी अवाम जी मिल्कियत आहिनि। बहरिया टाउन जा पैसा फौरी तौर सिंध हुकूमत खे मुंतक़िल कया वञनि। सिंध हुकूमत जे तर्जुमान ऐं कराची जे एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वाहब चयो आहे त सिंध हुकूमत बहरिया टाउन जी रक़म सिंध खे मुंतक़िल करण लाइ दरख़्वास्त सुप्रीम कोर्ट में जमा कराए चुकी आहे। सिंध जे बरसात मुतासिर माण्हुनि जो सभु कुझु ख़त्म थी चुको आहे। बहरिया टाउन जे पैसनि ते इमरान ख़ान जी अखि हुई।
कोटड़ी बैराज में पानी जी चाड़ वॾे दर्जे जी बोर बरक़रार, बंदनि ते दबाव वधी वियो। कोटड़ी वटि मथां वहिकिरो 6,04,147 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी वटि हेठां वहिकिरो 5,83,882 क्यूसेक आहे। सिंधु दरिया मां निकिरंदड़ वाहन में 20,245 क्यूसेक पाणी छोड़ थी रहियो आहे। दरिया जे बंद भरिसां कदी में शिव मंदर में पाणी दाख़िल ज़ाइरीन लाइ बंदि कयो वियो। तो इन अदालत केस में इमरान खान इस्लामाबाद हाई कोर्ट में जवाब जमा कराए छॾियो। इमरान खान पारां औरत जज लाइ ॻाल्हाए लफ़्ज़नि ते ॾुख जो इज़हार, माफ़ी न वरिताईं। इमरान खान पंहिंजे जवाब में ॼाणायो आहे त संदसि बयान जो मक़सदु औरत जज जी दिल आज़ारी करण न हो। इमरान खान मूजिबि खेसि मौक़िफ़ पेश करण जो मौक़ो ॾिनो वियो। हुन सदाईं इदारनि जी इज़त ते ॿधल राय जो इज़हार कयो आहे। हू अदालत ऐं जजिस जी इज़त करे थो। हाई कोर्ट ऐं संदसि मातियत अदालतुनि लाइ तमामु घणो एतिराम आहे। औरत जज जे एहसासनि खे नुक़सान पहुचाइण संदसि मक़सदु न हो। अवामी रैली में गैर इरादी तौर अदा कयल लफ़्ज़नि ते खेसि अफ़सोस आहे। औरत जज खे धमकी ॾियण जो इरादो न हो। इस्लामाबाद हाई कोर्ट में इमरान खान ख़िलाफ़ तो इन अदालत केस जी ॿुधणी सुभाणे थींदी। PRT की जो इंक्वायरी है वो दफन करा दी। क्या वो मेरिट था? तोशा खाना के मुतालिक बात नहीं करते, कहते हैं हीरे सस्ते हैं, वो मेरिट है। 180 मिलियन पाउंड जो नेशनल क्राइम एजेंसी बरतानिया ने यहां पे भिजवाया, उनके लेटर पे सिर्फ सुप्रीम कोर्ट लिखा हुआ है। सुहावे में जमीन ली गई, उस पर कोई यूनिवर्सिटी नहीं है। या तोशा खाना के तहाइफ लेके उनको बेच देना वो मेरिट है? अच्छी बात हो या बुरी बात हो, कमेंट करना पड़ता है, डिफेंड करना पड़ता है। इसको डिफेंड कोई नहीं कर रहा है इसकी पार्टी के अंदर। यहां पे अदारे मौजूद हैं और वो अदारे इसकी करप्शन की जो है वो तहकीकात कर रहे हैं। तहकीकात जो है ना सिर्फ फॉरेन फंडिंग के केस में जो चीजें शामिल हैं, उससे बहुत आगे चीजें चली गई हुई हैं, वो सारी की सारी सामने आएंगी और सारे का हिसाब होगा। रियासती इदारनि ख़िलाफ़ ॻाल्हाइण कंहिंखे बि नथो सूहे। गुज़िरियल ॾींहुं इमरान खान पंहिंजी ॻाल्हि जो मतिलबु तब्दील करे छॾियो। बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त इमरान खान ॿुधाए त हुन कहिड़ी शइ मेरिट ते कई आहे। छा केपी जो वॾो वज़ीर मेरिट ते लॻाए वियो? तोशा खाना जूं शयूं मेरिट ते विकिरो कयूं वयूं? वफ़ाक़ी वज़ीर मुफ्ता इस्माइल चयो आहे त इमरान खान ॿुधाए त छा फराह खान मुक़ररियूं ऐं बदिलियूं मेरिट ते कंदी हुई? छा इमरान खान पार्टी फंड ज़ाती इस्तेमाल में आंदा या न? BRT मनसूबो दफ़न कयो वियो, छा इहा मेरिट हुई? सिंध हाई कोर्ट में मलीर नदी में वॾे पैमाने ते कब्ज़नि ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी। सिंध हाई कोर्ट जस्टिस सैयद हुसन अज़हर रिज़वी रिमार्क्स ॾींदे चयो आहे त पाणी जे कुदरती लंघ ते कब्ज़ा थियण सां ॿोॾ ताईं ईंदी। हुकूमत कुदरती लंघ तां कब्ज़ा ख़तम कराए त पाणी पाण निकिरी वेंदो। हुकूमत इन हवाले सां फौरी कानून साज़ी करे। कुदरत जे कानून ते अमल करियो त बरसात सबबि का बि ज़हमत न थींदी। कुदरत जे निज़ाम सां हथ चुराइण सबबि बरसात बि ज़हमत बणिजी वेंदी आहे। मुल्की मैशत सही रुख तरफ़ वञी रही आहे। PTI हुकूमत IMF सां मुआहिदे ते अमल न कयो। वफ़ाक़ी वज़ीर मुफ्ता इस्माइल चयो आहे त PTI जे हुकूमती दौर में संदसि नालो ECL में शामिल कयो वियो। श्रीलंका IMF खे चयो हो त हू कर्ज़ ते व्याज अदा न कंदा, जंहिं सबबि हू ॾेवालपणे जो शिकार थी विया। हुकूमत पंहिंजो मुद्दो पूरो कंदी। चूंडूं वक़्त ते थींदियूं। नैब चेयरमैन घर हलियो वियो पर केस रहिजी विया। मुस्लिम लीग नून जे अॻवान या अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकन अब्बासी जो चवणु आहे त जावेद इक़बाल बि पाण खे एहतिसाब लाइ पेश करे। इमरान खान 4 सालनि में मुल्की मैशत खे तबाह कयो। इमरान खान जहिड़ी तरह हुकूमत हलाई, उन सां इदारा कमज़ोर थिया। PTI जी नाअहली जी क़ीमत अवाम अदा करे रहियो आहे।
कोयटा में पुलिस ऐं मंशात विकिरो कंदड़नि विच में मुबैना मुक़ाबलो 8 ॼणा मारिजी विया। सीटीजी सर्कुलर रोड सिटी नाले वेझो मंशात विकिरो कंदड़नि खिलाफ़ कार्रवाई कई त मुबैना मुक़ाबलो थी पियो। पुलिस मंशात विकिरो कंदड़नि जा ठिकाणा ड्राहे छॾिया, हथियार हथ करण जी दावा। ज़रियनि मूजिबि कार्रवाई दौरान केतिरनि ई जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। उमरकोट में बिजली जी 11,000 तारुनि मां करंट लॻण सबबि 2 ॼणा फौत, 1 ज़ख़्मी थी वियो। कोट बहरो शरीफ़ में बिजली जो करंट लॻण सबबि आरिफ अली ऐं 1 औरत दम ॾेई छॾियो। फौतियुनि जा मर्द अस्पताल मां ज़रूरी घुरिजूं पूरियूं करण बाद वारसनि हवाले, ज़ख़्मी औरत खे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। एशिया कप लाइ मुक़ाबला जारी। अॼु पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान जूं टीमूं मुआहदो अटकाईंदियूं। अफ़गानिस्तान खे हाराइण जी सूरत में पाकिस्तान ऐं श्रीलंका ॿई फाइनल में पहुची वेंदा।